त वर्षो आहे सुञाणप। Culture is your identity. I will always be a Sindhi girl. मुंहिंजो हिकिड़ो स्टूडेंट हो ॾिंगो, लोचा स्टूडेंट्स कॾहिं कम ईंदा आहिनि। हिते स्कूल में मूं वटि स्टूडेंट हो। मूंखे ॾिसी इन्हनि ॾाको सम्झो त मां मुस्लमान आहियां, त एतिरे मुंहिंजो भाउ मूंखे घिटियो आहे घर मां बचाइण लाइ आयो, त मूंखे चयो हू हिंदू आहे, मारो साले को, मारो साले को, मारो साले को। वेलकम टू सिंधी फिल्म फेस्टिवल। सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल ते तव्हांजो स्वागत आहे। अॼु मूंसां ॿ ॾाढा वॾा माण्हू वेठा आहिनि जेके इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा फाउंडिंग मेंबर्स आहिनि। हिन साइड आहिनि मुंहिंजे डॉक्टर सतीश रोहिरा ऐं हिन साइड आहिनि प्रीतम वरियाणी दादा। त आई एम वेरी ऑनर्ड अॼु हे ॿई मूंसां गॾु आहिनि, असां ॻाल्हाइण लाइ पंहिंजा वीचार डिस्कस करण लाइ गॾु थिया आहियूं। दादा, मूंखे सभिनी खां पहिरियों तव्हांजो ब्रीफ इंट्रोडक्शन करिणो आहे। तव्हां डॉक्टर आहियो, तव्हां PhD कई आहे ऐं तव्हां इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा फाउंडिंग डायरेक्टर हुया फ्रॉम 1990 टू 2002 अप्रॉक्सीमेटली। तव्हां 10-12 साल इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा डायरेक्टर रहिया, पर तव्हां एजुकेशनिस्ट आहियो तव्हां ॿई, ऐं काफ़ी तव्हां लिखियो आहे, काफ़ी तव्हांजो योगदान रहियो आहे सिंधी साहित्य में ओवरऑल सिंधियत खे प्रिज़र्व करण लाइ ऐं प्रमोट करण लाइ। प्रीतम वरियाणी दादा, तव्हांजी MA थियल आहे ऐं तव्हां असिस्टेंट डायरेक्टर हुया जंहिं महिल इंस्टीट्यूट इस्टेब्लिश थियो हुयो। तव्हां बि एजुकेशनिस्ट रहिया आहियो ऐं तव्हांजो बि तमामु कॉन्ट्रीब्यूशन रहियो आहे सिंधी साहित्य में, सिंधियत खे प्रमोट करण में, ऐं अञा ताईं तव्हां ॿई इंस्टीट्यूट सां जुड़ियल आहियो इन स्पाइट ऑफ यू बोथ बीइंग 90+। त मूंखे तव्हां खां शुरू करिणो आहे। तव्हां दादू में ॼाया हुया 1929 में ऐं तव्हां पार्टीशन विटनेस कई आहे। तव्हां प्लीज़ पंहिंजो पार्टीशन जो एक्सपीरियंस ॿुधायो असांखे। पुट, मां 1929 में ॼाओसि ऐं पार्टीशन 1947 में थियो। 1948 में असां सिंध छॾी। तंहिंजो मतिलबु त मुंहिंजी उन वक़्तु उमिरि 18-19 साल हुई, यानी मूंखे सिंध जी चङी यादगिरी आहे। पार्टीशन जो मुंहिंजो अनुभव उहो ॾुखोईंदड़ कोन्हे। असांजे ॻोठ में यानी दादूअ में के बि फ़साद या राइट्स कोन थिया। पछाड़ीअ ताईं मुस्लमाननि सां असांजा नाता सुठा रहिया। दादूअ में 48 ताईं अञा ॿाहिरियां माण्हू आया बि कोन हुआ घणा, ऐं सच त पाकिस्तान मां निकिरण में बि असांखे मुस्लमाननि जी मदद कई। असांजा जेके दोस्त हुआ उहे ई असां सां गॾु हैदराबाद आया ऐं हैदराबाद में असांखे गाॾीअ में चाढ़ियऊं ऐं कस्टम वारनि खे रोकियऊं, ऐं तॾहिं इहा हैदराबाद खां मारवाड़ ताईं गाॾी हलंदी हुई। असां उन में आयासीं ऐं मारवाड़ ते लथासीं। त मुंहिंजा ऐं असांजा पंहिंजा एक्सपीरियंस इहे पार्टीशन जा के ॾुखोईंदड़ न आहिनि। हिते बि असांखे का तकलीफ़ कोन थी अचण खां पोइ। हा, छो त असां बैरकुनि में रहियासीं कोन। हिते अचण शर्त मारवाड़ खां पोइ असां आयासीं। अजमेर में असांजा दोस्त अवली पहुता हुआ। उन्हनि चयो त मारवाड़ खां हेॾां गाॾी अचे थी, तव्हां हेॾां हलिया अचो। त असीं उतां अजमेर हलिया वियासीं। अजमेर में मुंहिंजे भाउरनि हिकिड़ो नंढिड़ो दुकानु खोलियो त असां पंहिंजी ज़िंदगी हलाइणु शुरू कई। इन करे सरकार जे मदद ते को असां डिपेंड कयो हुजे या भालियो हुजे या बैरकुनि जी ॾुखी ज़िंदगी काटी हुजे, अहिड़ो असांखे एक्सपीरियंस कोन्हे। हा, इन में कोई शक कोन्हे। त तॾहिं खां वठी असां ज़िंदगी जीअणु शुरू कई
पर सिंध में मां सोशल वर्क सां जुड़ी वियो हुउसि। सिंध में ई मूं खादी पाइणु शुरू कई हुई, सिंध में ई मूं चरखो हलाइणु शुरू कयो हो। त इन करे हिते पहुची जंहिं मुंहिंजनि भाउरनि दुकानु खोलियो तीअं मां अजमेर छॾे पंहिंजनि ॿियनि दोस्तनि वटि बम्बई हलियो वियुसि, जिते असां सिंधियुनि खे वसाइण में मदद पिया कयूं जेके शिपरे द्वारा अचनि पिया। पोइ मां कटनी हलियो वियुसि। कटनीअ में सिंधियुनि जूं बैरकूं हुयूं जिते सिंधी रही रहिया हुआ। उते उन्हनि खे वसाइण में माना जेके उन्हनि खे तकलीफ़ूं थियनि उहे ऑफिसरनि खे ॿुधाइण में उन में ॼण त थिए विच वारा सोशल वर्कर थी कमु कंदा हुआसीं। पोइ उतां ई मां गांधीधाम अची वियुसि, छो त हिते दोस्त अची विया हुआ त नओं शहर अॾिजी रहियो आहे, हाणे अचो त हिनखे कल्चरली डेवलप कयूं। हीअ हिते अवधि पहुची वियो। हा, तव्हां नसरपुर में ॼाया हुया, जिते झूलेलाल ॼाया हुया। तव्हां 1928 में ॼाया आहियो, त तव्हां बि दादा जेतिरी उमिरि जा हुया जंहिं महिल पार्टीशन थी। तव्हां पंहिंजो पार्टीशन एक्सपीरियंस प्लीज़ ॿुधायो। तव्हांजो छा एक्सपीरियंस खे सिंधीअ में छा चइबो आहे? एक्सपीरियंस खे सिंधीअ में छा चइबो आहे दादा? अनुभव। तव्हां पंहिंजो पार्टीशन जो अनुभव ॿुधायो। आज़मूदा। हा, मुंहिंजो जनमु नसरपुर में थियो हो, झूलेलाल जो आस्थान। शुरू में मूं पंहिंजी शुरूआति नसरपुर में कई। उन खां पोइ मां नंढे उमरकोट शहर में आयो हुउसि, थरपाक ज़िले में। पंहिंजी हाई स्कूल ताईं एजुकेशन उते कई। उते रहंदे बि असांजो अलॻि अलॻि सन सां संबंध रहियो हो। असीं बेसिकली राष्ट्र सेवा दल जा कार्यकर्ता आहियूं। ईअं चइजे कांग्रेस जे हलचल लाइ असां समर्थक हुआसीं। मां पढ़ंदो बि हुयुसि ऐं हलचल में भाग वठंदो हुयुसि। कुझु वक़्त खां पोइ किन घरू हालतुनि कारण असीं लॾे हैदराबाद आयासीं। हैदराबाद में जॾहिं 1947 जी पाकिस्तान बणियो तॾहिं असां ॾुखी हालत में हुआसीं ऐं सेप्टेंबर 1947 में हैदराबाद में झगड़ा शुरू थिया हुआ ऐं लॻभॻि उन वक़्तु मुंहिंजे घिटी में बि के माण्हू आया हुआ जेके झगड़ो करणु चाहिनि पिया। उन्हनि में हिकु ॿ सिंधी हुआ, ॿिया सभु मुहाजिर हुआ। ऐं मां भाॼी ॾही वठण लाइ बाज़ारि वियुसि, शाही बाज़ारि में। इतफ़ाक़ सां ओचितो आवाज़ तो चल गई। मूं सम्झो का नई पिक्चर चल गई। पर इतफ़ाक़ सां मार कुट शुरू थी वई ऐं मूंखे लॻे त कुझु गड़बड़। ओचितो सभई दुकान बंदि थी विया। मां वरी वापसि घर वञणु लॻुसि त उन्हनि सम्झो मूंखे जिना कई। पहले मूंखे अॻ में कुझु सिक्स सेंस हो त जरगो थियण वारा। मूंखे ॾिसी इन्हनि ॾाकोड़ सम्झो त मां मुस्लमान आहियां। त एतिरे मुंहिंजो भाउ मूंखे घिटियो घर मां बचाइण लाइ आयो हो। त मूंखे चयो हू हिंदू आहे, मारो साले को। मूं हुनखे भाउ खे इशारो कयो त तूं अॻियां हल, मां पुठियां अचे थो। भई ईअं ॿई भॼी पहुतसि। उन खां पोइ सभिनी शुरूआति कई हाणे असांखे सिंध छॾणु खपे। आचार्य कृपलाणी चयो त सिंध न छॾियो, सभु ठीकु थी वेंदो। पर उहा ॻाल्हि ॾुखी हुई ऐं अहिड़ो झगड़ो शुरू थियो त मार कार शुरू थी वई ऐं पछाड़ी मुंहिंजे घिटी में बि कया। पर मां घर बंदि करे अंदरि गिरी वियुसि ऐं अहिड़ी हालत ॾुखी थी वई जो हाणे सम्झण में न आहे त छा कयूं। पोइ असां सोचियोसीं हाणे टेम्पररी ॿ रस्ता आहिनि, या त मुस्लमान थी वञूं या त कटिजी वञूं या बचण लाइ ॿाहिरि हली वञूं। इहो टियों रस्तो असांखे सम्झ में आयो। पर सॼी हैदराबाद जी स्टेशन भरिजी पई माण्हू सां। पहिरीं मां चढ़ा। मां ॾिसणु वियुसि कहिड़ो माहौल आहे। असीं सामान खणी अचो न अचो। सामान खणण लाइ पुलिनि असां चौड़ा पंजड़ा घुरिया ऐं सर्च शुरू थी वई। हर कंहिंजी शयूं पुरे रखंदा, हीअ तव्हां कोन खणी, हीअ तव्हांखे न खणी आहे। पोइ असां सोचियो हाणे ॿियो रस्तो ॻोल्हियूं। मां छाकाणि थरपाक में रहियो आहे, थरपाक जे कैशवर में काको थपेदार हो जंहिं चयो त लॾे अचो, शादी पुलिस स्टेशन ते तव्हांखे बिना सर्च के रवानो कंदुसि।
बिना सच के रहो करे माल गाड़ी में असांखे चढ़ण लाइ मौक़ो मिलियो ऐं कॾहिं इन विच में नवाबशाह में मारकाट शुरू थी वई ट्रेन ॿीहारे कचरियाम कयो वियो असां माल गाॾी में सामान रखी सामान वटि लिकी वेठासीं ईअं थिए लॻो त इजो त असांखे कचरियाम कयो वञे लिकी ॾेई वेठासीं ऐं पोइ ॻाल्हाए बि न पिया सघूं ओचितो असीं अची मारवाड़ पहुतासीं जीअं भाऊ असांखे चयो मारवाड़ चयूं गाॾी हिते ख़तमु आहे तव्हांखे हिते लहिणो हे कैंप कैंप में लहण लाइ तयारु कोन हुआसीं पर रस्तो कोन हो असां चयोसीं अजमेर वञूं चयो अजमेर जी टिकट बंदि अजमेर में झगड़ा चालू आहिनि तव्हांखे टिकट कान मिलंदी पोइ असीं स्टेशन मास्टर वियासीं हुन चयो ॻाल्हि ॿुधो 8 ॾींहं रहो पहिरें ॾींहुं डिसेंबर जो महीनो हो राति जो हुते रहियासीं असीं पंहिंजा कुझु चांवर खणी वियासीं ॾुखे में खाईंदासीं अञा खाधो ठाहियोसीं त तंबू बरसाति पई ऐं तंबू किरी पियो असांजे मथां इहा पहिरीं शुरूआति थी त खाधो पीतो कोन ॿाहिरि निकिरी मां हुनखे पुछियो छा कयो स्टेशन मास्टर सम्झो हो सिंधी हो जंहिं चयो हाणे हिकु रस्तो वठो तव्हां अजमेर जी टिकट न वठो नसीराबाद जी टिकट उनखां पोइ नेक्स्ट स्टेशन आहे असां नक्शेबाद स्टेशन जे टिकट वठी चढ़ियासीं पर लथासीं अजमेर खां हिकु स्टेशन पहिरीं उनखां पोइ अजमेर वञण लाइ असांखे लिकी लिकी वञे अजमेर मना आहे अचण लिकी लिकी मथे जो सामान खणी कंहिं घिटीअ पहुतासीं अजमेर कंहिं स्टेशन जे आस पास कुंड में वेही रहियासीं असांजे को मिट माइट आया न पोइ ख़बर पई त मिट मिट आया उते लथासीं उहे बेदर थी रहिया पिया हुआ कंपाउंडर में चयो अचो गॾिजी रहंदासीं पोइ असां उहा मिसाल उते ॾुखिया गुज़रियासीं जेको ज़िंदगी जो ॾुखियो दौरु हो उते गुज़रियासीं मां रोहिड़ा साहिब सां असीं पाण में भरिजी वियासीं उते हिन दोस्त जी मूंखे ख़बर हुई भई मुंहिंजी मुलाक़ात हुन सां कंडोलेंस मीटिंग जेकी गांधी जी उन में गॾु उनखां पोइ असीं गॾु आहियूं ॿ साल गॾु हुआसीं मां हिते आयुसि पोइ भाऊ खे चयमि तव्हां बि अचो ऐं गंद नओं शहरु ठहिरियो आहे ऐं हिते असीं तव्हांखे वसाए सघूं था बिल्कुलु जंगल ई जंगल हो कुझु कोन हिकु बि घरु ठहियलु कोन हो ऐं तंबुनि में रहंदासीं हेठि नांग वारो घुमंदा हुआ पोइ टिकट पोइ 6 महीने खां पोइ जॻह ठाहिणु शुरू थियो भाऊ खे चयो मां अचो गॾु कमु कयो असां सभिनी गॾु हिकिड़ी संस्था खोली नव योग ग्रुप कहिड़े साल में 1948 में छा 47 48 मां उते हिते 49 में आयुसि ओके 48 मां अजमेर हुआसीं हिते को न को कमु मिले थिए सभिनी खे छाकाणि हिननि खे माण्हू खपंदा कमु करण लाइ शहर ॾियण लाइ मां असांजो दोस्त सुगनाराम ऐं डॉक्टर रोहिड़ा टई गॾिजी रहियासीं ऐं असां संस्था खोलियोसीं असां हुन खां पोइ हिकिड़ो स्कूल खोलियोसीं स्कूल खोले पोइ गॾु कमु कयोसीं पोइ भाऊ असांजो पूना पहुची वियो मूंखे चई तूं पूना अच पोइ पूने में असां ॿई डेकन कॉलेज में हुआसीं ऐं पंहिंजो असां एजुकेशन कमु शुरू कयो उते असीं ॿियो कमु कंदासीं रिसर्च जो कमु कंदासीं भाषा विज्ञान जी पढ़ाई कंदासीं मां सिंधी पढ़ाईंदो हुउसि उनखां पोइ मौक़ो गॾियो त असीं कंहिं वक़्त खां वापसि हिते आयासीं हाणे दादा सतीश रोहिड़ा दादा प्रीतम वरियाणी ऐं दादा लक्ष्मी खिलाणी इहे 2 फाउंडिंग पिलर्स आहिनि इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा मूंखे तव्हां ॿिन्ही खां पुछिणो आहे तव्हां इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जंहिं महिल सोचो खोलण जो उन महिल सिंधियत जी छा हालत हुई इंडिया में ऐं तव्हांखे मोटिवेशन किथां आई एॾो वॾो स्टेप खणण जो छाकाणि त फंड्स जी त कमी हुई पैसनि जो ॾाढो तकलीफ़ हुई भावना मां कीअं एजुकेशन में पहुतुसि इहा हिकिड़ो विचित्र कहानी आहे वरियाणी सां गॾु मूं हिते प्राइवेटली मैट्रिक जो इम्तिहान ॾिनो छो त सिंध में मुंहिंजी पढ़ाई रुगो प्राइमरी ताईं थी हुई मैट्रिक जो इम्तिहान ॾियण खां पोइ मूंखे हिते मास्तरी मिली मैत्री स्कूल में पोइ मूं इंटर बि प्राइवेटली पास कई पोइ मूं BA बि प्राइवेटली पास कई पोइ मूं MA बि प्राइवेटली पास कई ऐं PhD करण लाइ पुणे अॼु वियुसि भाषा विज्ञान में लिंग्विस्टिक्स में ऐं डेकन कॉलेज में मूंखे फेलोशिप मिली डिक्शनरीअ में रिसर्च फेलो पोइ मूंखे यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन वटां फेलोशिप मिली ऐं मूं उते
लिंग्विस्टिक्स में PhD कई। जंहिं मूं PhD पूरी कई तीअं मूंखे बनारस हिंदू यूनिवर्सिटीअ में लेक्चरर जी पोस्ट मिली हुई हिंदी ऐं लिंग्विस्टिक्स पढ़ण लाइ। असांजे हिंदी डिपार्टमेंट जे बिल्कुलु साम्हूं इंस्टीट्यूट ऑफ इंडोलॉजी हो। बनारस हिंदू यूनिवर्सिटी में। ऐं मां उते ट्राइबल लैंग्वेजिस पढ़णु वेंदो हुउसि त सोचे छॾियो हुउमि उते त मां जॾहिं रिटायर कंदुसि तॾहिं मां इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी खोलींदुसि। ऐं इन करे मूं 1973 में जॾहिं अञा बनारस में ई हुउसि त मूं सिंधोलॉजीअ जे नाले सां हिकिड़ी मैगज़िन जो पर्चो एडिट कयो हो ऐं पब्लिश कयो हो। त 1973 खां वठी मुंहिंजे मन में हो त जीअं रिटायर कंदुसि त इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी खोलींदुसि। माना चङे वक़्त जो सुपिनो हुयो। उन जो कारण इहो हो जो हिते जेके उन वक़्तु हिंदुस्तान में सिंधीअ जे वाधारे जा कम थी रहिया हुआ उहे टुकड़ियुनि में हुआ, माना पीसिस में हुआ। घणे भाङे अदबी क्लासिस हुआ त लिटरेचर जे वाधारे जे लाइ हुआ, किथे को कल्चरल ग्रुप हो जीअं राम पंजवाणी सेंटर हो, पर को ईअं होलिस्टिक अप्रोच कोन हो कम्यूनिटी जे टोटल कल्चरल डेवलपमेंट जे लाइ। इंडोलॉजीअ में ईअं हो त इंडिया सां वास्तेदार सभई आस्पेक्ट्स। त मूं सोचियो सिंधियुनि सां वास्तेदार सभु आस्पेक्ट जंहिंमें हुजनि उहो इंस्टीट्यूट हुजे। त इन करे मूं चयो त इहो इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी हुजे। ये तव्हांजो 1973 जो सपनो। हा। इंस्टीट्यूट एस्टैब्लिश था 1990 में। हा। वाओ। तॾहिं खां वठी मां हिन सां लिख पढ़ में हुयो, छो त ही उन वक़्तु पूने में अवल फेलो थी आयो, पोइ लेक्चरर हो, त ही असीं इंस्टीट्यूट खोलियो। तव्हां इन इंस्टीट्यूट लाइ जंहिं महिल ॻाल्हियूं हलनि पियूं कहिड़े स्टेज ते जुड़जा ऐं छा छा महिनतूं तकलीफ़ूं फेस कयव? दरअसल जॾहिं लक्ष्मी खिलाणी हिते आयो हो हुन इन मली विलेज लाइ 4 एकड़ लैंड वठण लाइ अप्लाई कयो हो। उन में वॾो संघर्ष करिणो पियो भई तव्हां छा कंदा। त लक्ष्मी खिलाणी लिखियो त राइटर्स विलेज खोलींदासीं, पर असां ॿिन्ही पाण में कंसल्ट कंदासीं छा। त असां ॿिन्ही इहो सोचियो त का इंस्टीट्यूट खोलियो। किन सजेस्ट कयो डायर सन इंस्टीट्यूट सिंधी स्टडी कयूं, एडवांस सेंटर ऑफ सिंधी स्टडी कयूं। पोइ भाउ चयो त हाणे असीं इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी खोलियो। हिते अची 2 साल खां पोइ सोचियोसीं सिंधी साहित्य कला मंडल नालो चेंज करे इंडियन सिंधोलॉजी कयो ऐं उनखे हाणे अॼु ताईं असां इंडियन इंस्टीट्यूट सिंधोलॉजी चवंदा आहियूं। उन में असां अलॻि डिपार्टमेंट डांस, ड्रामा, म्यूज़िक, सिंधी लैंग्वेज, रिसर्च, पर्सनल डेवलपमेंट 10 डिपार्टमेंट असां खोलिया शुरूआत में हिते। पोइ आस्ते आस्ते पंहिंजो लैंड त मिली, घर बि ठहिया शुरू थिया। पोइ असां पंहिंजो कमु शुरू कयो। शुरूआत कईसीं सिंधी स्टडीज़ इन गांधीधाम। पहिरीं शुरूआत किताब इकट्ठा कयासीं दोस्तनि खां, मित्रनि खां। वी स्टार्टेड फ्रॉम स्क्रैच। एब्सोल्युटली कुझु न हो। हिकु भाड़े ते मसाला जॻह वरितीसीं, उन में रहियासीं, कबट वरितासीं, किताब हथु कयासीं, किताब साफ़ कयासीं। पहिरीं शुरूआत कयासीं सभिनी खे सिंधी सेखारींदा ऐं सिंधी माना सिंधी लिपि देवनागरी हिते अॻु में देवनागरी स्क्रिप्ट स्कूल हलंदा हुआ। असां सिंधी स्क्रिप्ट पढ़णु शुरू कईसीं जीअं सभु रिसर्च करे सघनि, पढ़ी सघनि ऐं एक्सचेंज ऑफ लिटरेचर पाकिस्तान सां थी सघे ऐं असां उहा ई लिपि क़ाइमु करे सघूं। असां वटि क्लास खां पोइ आहिस्ते आहिस्ते हिकु डिपार्टमेंट चालू कयोसीं ऐं धीरे धीरे दोस्तनि साथ ॾिनो, ॿिया मित्र मिलिया, असांखे गॾिजी कमु कयोसीं। पोइ किन माण्हू सम्झो सुठो कमु पिया कनि, के माण्हू हिते लीला शकूट ईंदा, उन्हनि महसूसु कयो हीउ कमु कनि पिया। पोइ किन चयो असीं तव्हांखे मदद कंदासीं। आस्ते 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 करे असां हीउ इंस्टीट्यूट खोली। पर आख़िरी में असांखे फॉर्मल इंस्टीट्यूट खोलण जो प्रोग्राम हो। इंडियन इंस्टीट्यूट सिंधोलॉजी असां हिकिड़ो पुटार ते रखियो, पर पैसा किथे।
उन असांखे थोरो मुंझायो पर रोहिड़ा चवंदो अचो त सरस्वती जो कमु शुरू कयूं लक्ष्मी पाणे पुठियां ईंदी। वाह सही आहे। असां पुटु उन वक़्तु जॾहिं सिंधोलॉजीअ जी स्थापना कईसीं न त सच इहो आहे भावना त मुंहिंजे मन में ख़ाको हो इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस, जंहिं स्ट्रक्चर अंदरि उन्हनि जो आहे तीअं स्ट्रक्चर असांजो हुजे। ऐं इन करे असांजे इंस्टीट्यूट जो जेको अंदरियों स्ट्रक्चर आहे उहो बिल्कुलु इन जो आहे जीअं IIT टेक्नोलॉजीअ जो आहे न, साइंस जो आहे न, मैनेजमेंट जो आहे न, तीअं ई सिंधोलॉजीअ जो आहे। त हिन में हिकिड़ी जनरल काउंसिल आहे, उहा स्टैंडिंग कमेटी ठाहींदी आहे। स्टैंडिंग कमेटी डायरेक्टर मुक़ररु कंदो आहे, डायरेक्टर स्टैंडिंग कमेटीअ ॾांहुं रिस्पॉन्सिबल हूंदो आहे, डायरेक्टर ॿियो स्टाफ सॼो मुक़ररु कंदो आहे ऐं हीउ सॼो इंस्टीट्यूट उन स्ट्रक्चर में हलंदो आहे। हिते मां कुझु न आहियां, जेकॾहिं कुझु फॉर्मल न आहियां। हींअर मां स्टैंडिंग कमेटी जो मेंबर आहियां त स्टैंडिंग कमेटीअ में प्रपोज़ल ॾींदुसि, ॻाल्हाईंदुसि, बहस कंदुसि। त तव्हांखे इंस्टीट्यूट इस्टेब्लिश करण खां अॻु, स्थापना करण खां अॻु कहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे लॻियूं जेके कंपलसरी हुजणु खपनि? संस्था खे 3 शयूं खपंदियूं आहिनि। हिकिड़ो खपे त स्थान पको हुजे, ॿियो उनखे स्टाफ पंहिंजो हुजे, हे ऑनररी माण्हू न, उहे डिपेंडेबल न आहिनि। टियों उनखे सस्टेनेबल सोर्सिस हुजनि। ईअं न त हिन साल में पैसा मिलिया, ॿिए साल कोन मिलिया त बंदि थी वियो। इहे 3 लॻियूं। इन जे करे पहिरियों कमु कयोसीं, 1 साल छॾे पंहिंजी जॻह ख़रीद कईसीं। ॿी आहे असां वटि आहे। 1 साल छॾे जॻह ख़रीद कईसीं, जीअं इहो परमानेंट जॻह त आहे असां वटि, इन करे सिंधोलॉजी त हूंदी ई हूंदी। स्टाफ मुक़ररु कयोसीं 2 माण्हू। टियों चयोसीं हाणे पैसा, छो त असीं त जेके बि हुआसीं टीचर्स हुआसीं ऐं रिटायर्ड थी आया हुआसीं। पोइ मां ऐं लक्ष्मी उहे निकितासीं टूर ते इंडिया जे फॉरेन। तव्हां इन इंस्टीट्यूट खे इस्टेब्लिश करण लाइ फंड्स कीअं जमा कया, उन ई मूंखे आखाणी ॿुधायो। मुंहिंजो हिकिड़ो स्टूडेंट हो, ॾिंगो, लुचा स्टूडेंट्स कॾहिं कमु ईंदा आहिनि। हिते स्कूल में मूं वटि स्टूडेंट हो, पर हींअर सिंगापुर जे भरिसां हिकिड़ो नंढो मुल्क आहे ब्रुनोई, उन में हीउ ॾाढो वॾो धंधो हिन जो थी वियो वॾो। उहो हिते आयो हो, मूंसां गॾु, मां हिनजो टीचर, हिन सां ॻाल्हि कढियमि त असीं पैसा गॾु करण लाइ अचणु था चाहियूं। चई साईं तव्हां जूं टिकेटूं मूं ते, केॾांहुं वेंदव? चयोमांसि 6 मुल्क वेंदासीं, बैंकॉक, सिंगापुर, इंडोनेशिया, हांगकांग, जापान, मलेशिया। चई जापान ताईं तव्हांखे मां टिकेट वठी थो ॾियां ओटमोट जी। सिंगापुर में जेतिरा ॾींहं रहो, होटल जो बंदोबस्तु मुंहिंजो। इतां शुरू कईसीं। इन करे पहिरें वञे नथासीं सिंगापुर, एयरपोर्ट ते बीठो हो, चाहे हिन होटल में वठी हलियो, चाहे जेतिरा ॾींहं रहो, जेतिरा ॾींहं खाओ, बिल मूं वटि पाण ई ईंदो। असांजी कमेटीअ असां हिकिड़ो जेका ठाही, तोखे ॿुधायमि त हिकिड़ी जनरल काउंसिल आहे, हिकिड़ी स्टैंडिंग कमेटी, त हुनजो जेको चेयरमैन आहे उहो दुबई में आहे ऐं तमामु वॾो रेस्पेक्टेबल आहे। उन जी चयोसीं त चिठी ॾियो त माण्हू असां ते विश्वास कनि त हा असीं हिननि जा पैसा खाई कोन वेंदासीं। त उन चिठी ॾिनी हुई, उन चिठीअ खे ॾेखारे असां उते माण्हुनि सां गॾियासीं। शायदि सिंधोलॉजीअ बाबति मूं जेके व्यू पेश कया, उहे सिंधियुनि खे लॻा त हा हिननि जे
वाधारे लाइ ज़रूरी आहिनि ऐं असां इन्हनि सभिनी मुल्कनि मां थी आयासीं ऐं पैसा गॾु करे आयासीं। दादा, इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी इहो इस्टेब्लिश करण लाइ तव्हांखे छा छा तकलीफ़ूं आयूं शुरूआत जे दौर में? तकलीफ़ ख़ासि तरह सां पहिरीं ॻाल्हि त असांखे टीचर्स न पिया मिलनि। जी ॿी तकलीफ़ फिनेंस जी हुई। जी पोइ मिड़ई हीअं जीअं तव्हांखे ॿुधायो कुझु मुल्क घुमियासीं, कुझु डोनेशन जी शुरूआति कईसीं, पर माण्हू थकिजी पियो। असीं कोन थकासीं। वॾो सुपिनो आहे। असां इहो कमु हिते ई शुरू कयो जेसि ताईं बिल्डिंग ठहे। हाणे बिल्डिंग ठाहिण जी कोशिशि हली रही आहे। उमेद त असीं सिंधालय खोलींदासीं ऐं बलीर जे भरिसां ई उहो प्लाट आहे, उते फॉर्मल सिंधालय खोलींदासीं और अलॻि अलॻि यूनिवर्सिटी डिपार्टमेंट खोलींदासीं ऐं वेल एस्टेब्लिश सिंधी कल्चरल इंस्टीट्यूट खोलींदासीं। वाह फाइनेंशियली असांजा प्रॉब्लम, मैन पावर बि घटि था मिलनि। जी इहे ॿ प्रॉब्लम आहिनि, इहो वॾो पर असीं सम्झूं था असीं इहो कमु करे सघंदासीं। जेसिताईं जीअ में जान आहे तेसिताईं कमु चालू रखंदा। जी हाँ बेटा, एक ॻाल्हि न, जी emotions and the reality, they are two different things. यस Emotionally, you can build a world in your mind, and in reality, you may not be in a position to build even a single room. Emotionally, we are thinking. Reality is this, that this kind of the institute needs some kind of the institutional help which should be sustainable. या We cannot depend upon the donations from the people all the time for big purposes. To have a seminar, collect a few lakhs rupees is possible. But have a sustainable development, you need a sustainable sources. And for that purpose, some institution is required. And in fact, that is our complaint, that when the constitution was made, Sindhi was not included in the constitution at that time, because it was told that all those major states, the major languages are recognized, and Sindhi was not the language of any state. When it is included, still there is no state to help the Sindhi. So central government actually took the responsibility that Sindhi, Urdu and Sanskrit, that will be the responsibility of central government to development, while the provinces or the states will take care of their own language. But Sindhi is not getting that kind of the help from the central government. What help do you expect from the central government? The central government has cleverly done one thing. They have created a council, NCPS, that is the National Council of Promotion of Sindhi language. Whenever we approach the central government, the immediate response is that please approach the NCPSL that has been formed to give the help to you. And the NCPSL, unfortunately, is busy to organize the seminar, because that gives you a glamour of the people. This organization doesn't give you glamour because it is a research base. We are taking any project for a research purpose. Now, a dictionary project is going on. You might have seen the trilingual dictionary. दादा, मूंखे तव्हां खां पुछिणो आहे, तव्हांजे जॾहिं खां एस्टेब्लिश थिया आहियो हाणे ताईं तव्हांजो कहिड़ियूं मेजर अचीवमेंट्स रहियूं आहिनि सिंधोलॉजी जूं? हिकु ॻाल्हि मिस थी वई, उहा चवां थो। जी जी प्लीज़। जॾहिं मां पुणे यूनिवर्सिटी भाऊ दिल्ली में हो या आगरे में हो, अलॻि अलॻि सदस्य हुआसीं, तॾहिं जॾहिं लखनऊ जो प्रपोज़ल आयो हो, तॾहिं असां पाण में सलाह कईसीं। हिन मूंखे पहिरीं लिखी मोकिल दिल्लीअ खां, असांजो पहिरीं सेकेंड होम हिते इंडिया में होम टाउन
कच्छ आहे। हाणे असीं हिते आहियूं, अचो त वापसि पंहिंजे होम टाउन में हलो ऐं गॾिजी कमु कयो। जेको लख में लिखियो आहे उहो सिर्फ़ु राइटर्स कॉलोनी आहे। असीं प्रपोज ॾियूं असां ॿिन्ही खे गॾिजी कमु कयो। बाक़ी अचीवमेंट असांखे अञा घणी करणी आहे। असांजो कंसेप्ट वॾो आहे, असां सुपिनो वॾो आहे, पर उहो अञा साकार एतिरो कोन थियो आहे जेतिरो थियणु खपे। उमेद ही कष्ट पूरा थी सघंदा, असीं उनखे पहुची सघंदासीं। हाणे असीं ॿई नवे जे आसपास आहियूं, चाहियूं त अञा ज़िंदा रहूं, पर हिते हिन इंस्टीट्यूट जो फंक्शन कंदासीं, असीं पंहिंजे पंहिंजे प्रोग्राम कंदासीं, उनखां असां मुक्ति वठी ही गाइडेंस सेंटर असीं एडवाइज़र ट्रस्टी थी रहिया आहियूं। उमेद असीं पंहिंजो कमु पूरो करे सघां। 1990 खां वठी जॾहिं खां तव्हां इंस्टीट्यूट इस्टेब्लिश कयो आहे हाणे ताईं, तव्हांजे हिसाब सां तव्हांजो मेजर अचीवमेंट्स कहिड़ियूं रहियूं आहिनि? 25 साल कंहिं संस्था जो रेगुलरली हिकु इंस्टीट्यूट वांगुरु सुबुह जो 10:30 बजे खां शाम जो 6 बजे ताईं खुलणु, उन में रेगुलर स्टाफ जो हुअणु ऐं उन जो रेगुलर एक्टिविटीज़ हलाइणु, इहो पंहिंजो पाण में हिकु तमामु वॾी सफलता आहे। हाणे सुवालु आहे असां अचीव छा कयो आहे। असां अचीव कयूं आहिनि अहिड़ियूं 2-3 ॻाल्हियूं जेके तमामु अहम आहिनि। हिकिड़ो त असां नवां कलाकार पैदा कया, नंढा नंढा, जिन खे सिंधी ॻाल्हाइणु न बचे पर हाणे उहे ड्रामा में ॻाल्हाइनि था। ऐं अहिड़ा 50 खनि कलाकार, 25 नंढा 25 वॾा असां तयारु कया आहिनि, जेके सॼे हिंदुस्तान में नाटक ॾियनि था स्टेज ते। छो त मां त मञा थो, जंहिंखे मां चवां थो कल्चरल बायपास सर्जरी, त रिटन लैंग्वेज घणो वक़्तु न हलंदी। तव्हांजे हिसाब सां ओरल लैंग्वेज खे ई मेंटेन करिणो आहे, छो त उहा हलंदी। जंहिंखे वर्चुअल वर्ल्ड था चऊं, उहा ऑडियो आहे या वीडियो आहे। किताब पढ़ण वारो कमु ऐं लिमिटेड माण्हुनि खे विहारे एक्टिविटीज़ हलाइण वारो टाइम धीरे धीरे घटिजंदो वेंदो। हज़ारनि माण्हुनि ताईं पहुचण वारो कमु वधाइणो पवंदो। पर असां एटमॉस्फेयर क्रिएट कयो आहे, ऐं सॼे हिंदुस्तान में न, ॿाहिरि बि। असां सिंगापुर में पढ़णु विया आहियूं, असां उते पर्सनैलिटी डेवलपमेंट कोर्स हलायो आहे। असां इंडोनेशिया में हिंदीअ जो कोर्स हलायो आहे। असां अमेरिका जे इलिनॉय में सिंधीअ जो कोर्स हलायो आहे। असां खां सभिनी हंधनि ते घुर थी आहे त टीचर जो पघार असीं भरींदासीं। माण्हू कोन्हनि जेके उते वञे ऐं उतां जे ॿारनि खे सिंधी पढ़नि ऐं सिंधी कल्चर सेखारनि, माण्हू कोन्हनि। इन करे असांजूं तकलीफ़ूं माण्हुनि जूं आहिनि, पैसा मिली पवंदा। पैसनि लाइ त पुटु असांजो सुपिनो इहो हो त असां हिते हिकिड़ी वॾी हॉस्टल ठाराईंदासूं छोकिरियुनि जी, छोकिरनि जी। फॉरेन मां स्टूडेंट ईंदा, उन्हनि खे हिते सिंधी कल्चर सेखारींदासूं ऐं हीउ शहर सिंधियुनि जो थींदो। हींअर पुटु हिन शहर में 1/3 बि सिंधी कोन्हनि। आदिपुर में? आदिपुर गांधीधाम में सॼो सिंधियुनि सां ई त भरियो पियो। ॾिसण में थो अचे आदिपुर, पर आदिपुर गांधीधाम गॾे इन्हनि जी जेका पॉपुलेशन आहे उन में 1/3 पॉपुलेशन सिंधियुनि जी आहे, 2/3 नॉन सिंधियुनि जी आहे। माना सिंधियुनि जो फुल सिंधियुनि जो कोई शहर कान्हे। उल्हासनगर बि हाणे थोरो हिली वियो आहे। इहा वॾी ट्रेजेडी आहे जो जेसिताईं की हिकु हंधि ते न हुजे तेसिताईं कल्चरल डेवलपमेंट जे लाइ साधन करणु ॾुखिया आहिनि। बेस जो वॾो महत्व आहे लोकेशन हुजणु, कंहिं हिकु जॻह ते सभु जमा थियणु। पर तंहिं हूंदे बि हासिलातूं जेके आहिनि हे तमामु घणियूं आहिनि। सॼी दुनिया में हिकु क़िस्म जो एटमॉस्फेयर असां क्रिएट कयो। असां हिते कॉन्फ्रेंस कई हुई इंटरनेशनल 1999 में, जंहिंमें 12 मुल्कनि जा माण्हू आया हुआ सिंधी, ऐं देवर सरप्राइज़ त तव्हां हिकिड़ो कमु कयो पिया था। असां
जेको भारत जो कॉन्स्टिट्यूशन आहे उहो सिंधीअ में छपायो आहे। ट्रांसलेट कराए, तर्जुमो कराए। हा, तर्जुमो भारत सरकार करायो, असां छपायो। ओके। हा, असां ट्राइलिंगुअल डिक्शनरी छपाई। जी। हाणे असां सरकार खे लिखियो आहे त इहो जेको कॉन्स्टिट्यूशन आहे उहो असीं देवनागरीअ में करणु था चाहियूं ऐं उन्हनि जो जवाबु आयो आहे त तव्हां स्टेट गवर्नमेंट खे हिन लाइ लिखो, असीं उहो बि कंदासीं। असां पुटु जेके कमु कयूं था न उहे लास्टिंग वर्क्स आहिनि। एब्सोल्युटली। जी जी। सम्झो पुटु, त असीं सम्झूं था त असां घणो ई कुझु हासिलु कयो आहे ऐं असांखे करण लाइ ईंदड़ 25 साल उन में असीं हिन टेक्नोलॉजीअ जो फ़ाइदो वठी ऐं दुनिया जे सिंधियुनि सां तमामु वॾे कॉन्टेक्ट में अची ऐं उन्हनि ताईं पंहिंजूं चाहे जेका मां जेका कल्पना कयां थो त हिकिड़ी सिंधी गूगल खपे। गूगल ट्रांसलेट हाणे सिंधी में अथव? हा, उहो रुॻो आहे न, जी। रुॻो सिंधी गूगल हुजे, जंहिंखां जेकी बि सिंधीअ जो पुछो ही शुड आंसर। चओ मोरो किथे आहे त ॿुधाए, चओ दादू किथे आहे त ॿुधाए। छा सुपिनो आहे? हा, उनखां पुछो त शेख ख़याल कॾहिं थियो त ॿुधाए ऐं ॿुधाए त शेख ख़याल कॾहिं छा छा लिखियो त ॿुधाए, ॿुधाए त कंवर कॾहिं मोह ऐं कंहिं मारियो, इहो सभु हुन मां मिली सघे। आङुर रखी चओ सतीश रोहिड़ा केरु आहे त ॿुधाए सतीश रोहिड़ा केरु आहे। त गूगल खपे सिंधियुनि खे हींअर। ऐं गूगल तयारु करण लाइ तोखे ख़बर आहे गूगल हर साल घणा माण्हू रिक्रूट कंदो आहे ऐं केतिरे पैकेज ते कंदो आहे ऐं रुॻो ITN कंदो आहे। जेके इहे रिसर्च जो कमु वेठा रुॻो लिखंदा आहिनि। त सिंधियुनि खे गूगल ॾियण जे लाइ बि पैसा खपनि न, पर गूगल खपे ज़रूरु। असांजा ही सेमिनार काफ़ी न आहिनि। जी, ऑफकोर्स तव्हांजी हिकदमि ॻाल्हि सही आहे। जेको टेक्नोलॉजी कमु थी करे उहो असां माण्हू न करे सघंदासीं, जिते टेक्नोलॉजी पहुचंदी असां न पहुची सघंदासीं। प्रीतम दादा, मूंखे तव्हां खां पुछिणो आहे सिंधी ॿोलीअ ते तव्हां छा छा कमु कयो आहे? ऐं जीअं दादा चवनि था सिंधी ॿोली लिखत में वधीक टाइम हलण वारी न आहे, खाली ओरली हलण वारी आहे, तव्हांजा छा राय आहिनि सिंधी ॿोलीअ ते? हिकु ॻाल्हि मां चवां, पुणे में मूं नॉन सिंधीज़ खे सिंधी पढ़ाइणु शुरू कयो। गवर्नमेंट ऑफ इंडिया जी स्कीम हुई इंटीग्रेशन थ्रू लैंग्वेज लर्निंग। असांजो हिक ॿिए सां मिसअंडरस्टैंडिंग आहिनि अलॻि लैंग्वेज जे बारे में ॻाल्हाइण लाइ, माण्हू ॻाल्हाइनि। इन खे दूरि करण लाइ हर हिकु लैंग्वेज पंहिंजो टीचर पढ़े, पंहिंजो लिटरेचर हार्ट लैंग्वेज सभु पढ़े, सभिनी खे कंसेप्ट क्लियर करे त वी आर unnecessary fighting against each other. इन करे नेशनल इंटीग्रेशन मां उते 17 साल 18 साल मां उते पढ़ियो आहे। किथे? नॉन सिंधी टीचर्स डेप्यूटेड बाय देयर स्टेट्स टू गवर्नमेंट ऑफ इंडिया जी स्कीम। गवर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल इंस्टीट्यूट इंडियन लैंग्वेज आहे, उनजो इहो प्रोग्राम हो। उन मूं एतिरा साल सिंधी पढ़ी। हिते बचा मूं सिंधी शहर पढ़णु शुरू कई। पोइ हिते असांजे 10 डिपार्टमेंट आहिनि। 10 डिपार्टमेंट फोकलोर लोक जीवन। त मूंखे इहे ख़्याल मां हाणे सिंधी पढ़णु छॾे इहो कमु कयां। पोइ 80 साल जॾहिं पूरा कया तॾहिं मूं इहो फोकलोर जो कमु शुरू कयो। असां ॻोठ ॻोठ में, कच्छ में, सौराष्ट्र में, ॿियनि हंधि पुणे में, पिंपरी में वञी कुझु गीत कहाणियूं किसा कठा कया आहिनि। ते कठा करे ऑडियो कैसेट वीडियो कैसेट ठाहे हर हिकु ताईं इहो पहुचाए सघूं। असां कल्चर वरिसो छा आहे, असां इहो ख़्यालु आहे त ॿार खे उहो असांजे कल्चर जी ॼाण में जीअं सिंधी कल्चर मेंटेन करे सघूं। सर छा आहे असांजो कल्चरल वरिसो? असांजो कल्चरल वरिसो छा आहे? जेके लोक अदब में गीत गाना कहाणियूं किसा ऐं अलॻि अलॻि जेके एस्पेक्ट्स आहिनि लोग जे कठा करे रहिया आहियूं, ॻोठ ॻोठ विया आहियूं, उन मां डोड़ी थकिजी पियो हुअसि। हाणे सोचियुमि हाणे इहो कमु बंदि कयां, रुॻो उते वेही उनखे ठीकु करे कैसेट ठाहियूं ऐं माण्हुनि ताईं पहुचायूं की पहुची सघनि। असां इहो वॾो ख़्यालु आहे इहो। जेके बि असांजी ॻाल्हियूं मिस थी विया आहिनि हर हिकु ताईं पहुची सघूं, इहो कमु करे सघूं, इहो असांजो कार्य आहे। इहो सभु कल्चरल वरिसो में थो अचे। इहो मुंहिंजो डिपार्टमेंट जी। जेको तुंहिंजो सुवालु आहे उहो
हिकु अहिड़ो सुवालु आहे जंहिंजो जवाबु ई आहे त वर्षो खे तूं त हिकिड़ी पढ़ियल गढ़ियल छोकिरी आहे, वर्षे जी How do you define culture? डिफाइन And what constitutes Sindhi culture? Cultural वर्षे में छा अचे थो? Right. Culture is defined as a way of life. Absolutely. It includes your ways, वॻो, खाइणु, पीअणु, रीतियूं, रस्मूं, प्रोफेशन, हुनर, कलाऊं, भाषा, साहित्य, धर्म, विश्वास, अंधविश्वास, अहिड़ी का शइ कोन्हे जेका तुंहिंजे लाइफ में आहे ऐं कल्चर न आहे। जी। इन करे आङुर रखी चई न सघिबो त ही कल्चर आहे। ऐं कल्चर कॉन्स्टेंटली इवॉल्विंग आहे, स्टैग्नेंट कान्हे। हा, इट इज़ नॉट एग्जैक्टली, क्योंकि छाकाणि जॾहिं वर्षो आहे त तोखे जेकी मिले थो उन में तोखे हालतुनि अनुसार बदिलाव करिणो आहे। अॼु तूं उहे कपिड़ा न पाईंदीअ जेका तुंहिंजी ॾाॾी पाईंदी हुई, खाधे में बदिलाव अची वेंदो, प्रोफेशन में बदिलाव अची वेंदो, पर उन हूंदे बि केतिरे बदिलाव अचण खां पोइ हिकिड़ी शइ रहे थी जेका नथी बदिलिजे, ऐं उन जो बदिलाव इन करे नथो थिए छाकाणि त उन जे इर्द गिर्द जेके ॿियूं शयूं आहिनि उहे नथियूं बदिलजनि। तुंहिंजी सुञाणप, आइडेंटिटी, अञा ताईं PIO थो सॾिजे 100 सालनि खां पोइ, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, जॾहिं को ॼाओ, निपनो, पढ़ियो, पाण, पिणस, उन खां पोइ बि त वर्षो आहे सुञाणप। Culture is your identity. I will always be a Sindhi girl. इन करे जो तोखां जेकॾहिं पुछिजे त तूं पंजाबी आहीं त चवंदी आहिनि न, तोखां पुछे तूं गुजराती आहीं त तोखे चवणो पवंदो न, तोखे चवणो पवंदो मां सिंधी आहियां न। त इहो सिंधी कल्चर, चाहे तूं साॻी रोटी खाई न खाई, चाहे तोखे सिंधी भाषा अचे न अचे, चाहे तुंहिंजा ॿार सिंधी ॻाल्हाइनि या न ॻाल्हाइनि या सम्झनि, पर सिंधी त थींदा ई उन खां सवाइ ॿियो छा थींदा। इन करे खपे, छो खपे पुट, इथनिक रिवाइवल जो टाइम अची वियो आहे। अॼु हर ग्रुप पंहिंजे सुञाणप जे लाइ स्ट्रगल करे रहियो आहे। रक्षा इन करे टुटी पई पुट, छो त हर हिक खे पंहिंजी सुञाणप खपे, ऐं जे हर कंहिंखे पंहिंजी सुञाणप खपे त तूं बिना सुञाणप नथो रही सघीं। मां आहियां केरु बिना सुञाणप जे, कुझु बि न। ऐं इन करे जंहिं माण्हू जनम वठे थो तीअं यकदमि हुन ते सुञाणप जा ठपा लॻाए ॾियनि था। हुनजो नालो, हुनजो पीउ जो नालो, हुनजे ॾाॾे जो नालो, हुनजे सरनेम, हुनजो धर्म, हुनजी भाषा, इहे सभु हुनखे ठपा आणे था छॾनि। ऐं इन करे आधार ॿुधाए थो त हीउ ॿारु ॿिए खां अलॻि आहे। तव्हां मूंखां हिकिड़ो सुवालु पुछो जो मां ॿुधाए न सघिजां। जी जी ॿुधायो। मूं छा कयो आहे तव्हां मूंखां पुछो। जी। सिंधी कीअं सेखारिजे। जी। ऐं उन लाइ असां नंढा नंढा किताब शुरू कया, टीचर्स खे पाईंदासीं, माण्हुनि खे पाईंदासीं। हींअर उहे किताब घणेई पैदा थियल आहिनि, तयारु कया आहिनि। ॿियो सिंधी कीअं लिखिजे, कीअं सिखिजे, उहे किताब लिखिया आहिनि। मां उहो कमु कयो आहे। ऐं सिंधी बदल कहिड़ी थी वई आहे उन जो रिसर्च कमु कयो। इहो कमु असांजो चालू आहे ऐं कंदा रहंदा आहियूं। तमामु तव्हांजी सिंधी ॿोलीअ ते तव्हां रिसर्च कई आहे। ऐं भई इहो दादा तव्हां जे हिसाब सां सिंधी ॿोली जेकी लिखत में आहे, जेकी असांजी पर्शियन अरेबिक स्क्रिप्ट आहे, उहा हलंदी की ख़तमु थी वेंदी? इहो ॾुखियो सुवालु आहे, उन ते कंट्रोवर्सी चालू आहे। हाणे देवनागरी वारनि देवनागरी शुरू कई, उन्हनि तुर्त पंहिंजा स्कूल शुरू कया। अजमेर में, हिते हुते
त उन माहौल बदिलाए छॾियो हो। इन करे देवनागरी वधीक प्रचलित थी वई नई पीढ़ी में, जेतिरो असांजो इहो उद्देश्य न हो। असां लिपि बदल न पियो करणु चाहियूं। ॿिनि ज़ालुनि जो विर्त जो मसाणे में घटि, सिंधी में चवंदा आहिनि। इन जो मतिलबु हिकु पति खे जे ॿ ज़ालूं हुजनि त हुनजो कहिड़ो हाल थींदो? हिकु जाति खे जे अनेक लिपियूं हूंदियूं त हुनजो कहिड़ो हाल थींदो? असीं ॾुखी हालत में। जी जी हाणे असीं कुझु करे कोन था सघूं, करियूं पिया, पर हाणे असां नई पीढ़ी खे एडजस्ट कयो आहे, उनखे टेलर करे रहियो। हाणे सोच में बदिल अची रहियो। सतीश दादा, तव्हांजे हिसाब सां सिंधी ॿोली जो छा सिचुएशन आहे, हाणे उन छा हालत आहे, ऐं उहा लिखत में जेकी पर्शियन अरबिक स्क्रिप्ट सां आहे उहा हलंदी की न हलंदी, ऐं जेकी ओरली आहे उहा ॿोली ख़तमु थींदी की हलंदी तव्हांजे हिसाब सां? मुंहिंजे हिसाब सां ॿोली बि हलंदी, उन्हनि जी इहा लिपि बि हलंदी। रुॻो असांखे टेक्नोलॉजी जो इस्तेमालु करणो पवंदो। जेकॾहिं अॼु मुंहिंजो किताबु ऑनलाइन ते सिंधी लिपीअ में पियो हुजे त पाकिस्तान में उन्हनि जे पढ़ण वारा 50 लख आहिनि। मुंहिंजे कहाणियुनि जो किताबु उते छपियो त उन ते 125 ख़त उन एडिटर खे आया, जेके उन कहाणियूं मुंहिंजूं पंहिंजे पर्चे में छपियूं। त इन करे सिंधी लिपीअ खे हाणे महदूद हिंदुस्तान में न सम्झणु खपे। सिंधी लिपि सिंध में त हींअर 4 खां 5 करोड़ सिंधी आहिनि, ऐं उहे सभु सिंधी लिपि त रुॻो पढ़नि था। ऐं ऑनलाइन ते त हाणे सभई किताब अची विया आहिनि सिंधीअ में, ऐं ऑनलाइन ते पढ़ण ते त का बंदिश आहे ई कोन। इन करे जेकॾहिं असीं सिंधी लिपीअ में लिखूं ऐं उहो किताबु ऑनलाइन ते मां विझी छॾियां त उनजे पढ़ंदड़ त मिलंदा ई मिलंदा। इन करे सिंधी लिपीअ लिखण जो वरी खणी हिंदुस्तान में वाइपो घटिजी वञे, ऐं जेको घटिजंदो जेको स्वाभाविक आहे, उन में अननेचुरल कुझु कोन्हे को। पर सिंधी लिपीअ में लिखण वारा घटिजी वेंदा बराबरि, पर सिंधी लिपि पढ़ण वारा कोन घटिबा। ऐं इन करे सिंधी लिपीअ में हिते लिखण वारा बि पंहिंजा किताब लिखंदा रहंदा। हाणे हेॾो वॾो किताबु आहे, इहो सिंधी लिपीअ में छपी वियो आहे। ऐं किताब जो नालो आहे सरहद जे आर पार, माना बॉर्डर जे ॿिन्हिनि साइड, बोथ दी साइड, जदीद सिंधी कहाणी, द मॉडर्न सिंधी स्टोरी। वाओ, कंहिं लिखियो आहे? ऐं 2 एडिटर्स आहिनि। पाकि सिंध मां आहे शौकत शोरो, ऐं हितां आहे डॉक्टर प्रेम प्रकाश। उन्हनि ही करेक्शन कई आहे। मूं हिन ते रिव्यू कयो आहे जेको अचे थो, या सम्झो ही ॿियो किताबु जेको मूं एडिट कयो आहे। हा, इहो आहे त सिंधी कहाणियुनि ते कहिड़ा क्रिटिकल तमामु स्टैंडर्ड आर्टिकल्स लिखिया विया आहिनि, हे मूं उहे एडिट कया आहिनि। नालो आहे सिंधी कहाणी जी चूंड तनक़ीद, मीन्स सिलेक्टेड क्रिटिसिज़म, उहे एडिट कया आहिनि। ऐं इहो सॼो सिंधीअ में आहे। हा, इन करे ईअं कोन्हे त असां को सिंधी लिखणु बंदि कंदासीं। पर दादा, अगरि पढ़णु ईंदी न त पोइ तव्हांजी ऑडियंस घटि थींदी न। मूंखे सिंधी पढ़णु न ईंदी आहे। तूं न पढ़ंदीअ, पर सिंध में पढ़ंदा। ऐं इन करे हींअर मूं पंहिंजा 2 किताब उहे देवनागरी में छपाया, जेके मुंहिंजा हूअं सिंधीअ में छपियल आहिनि। जेको हाणे उद्घाटन थियो पहिरें ॾींहुं, त उहे हाणे मां पंहिंजा किताब जेके सिंधीअ में आहिनि उहे देवनागरी में करणु थो चाहियां। त ॿोली अमर रहंदी, ॿोली न वेंदी काॾे? न, ॿोली काॾे वेंदी? ॿोली काॾे बि न वेंदी। न, ॿोली त वञण जो सुवाल कोन्हे। ॿोली वेंदी आहे जेका 2,400 माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि। हीअ 5 करोड़ माण्हू ॻाल्हाइनि था ॿोली। हांगकांग वञो, सभई सिंधी रुॻो सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहिनि। सिंगापुर वञु, सभई सिंधी पाण में रुॻो सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहिनि। दुबई में सभई सिंधी पाण में सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहिनि। हिते हीअं मीटिंगूं कंदा आहियूं त असीं सभु सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहियूं। इन करे तो लॻे थो त आदिपुर में रुॻो सिंधी सभु ॻाल्हाईंदा। ऑटो वारा ऐं गाॾे वारा सभु
सिंधी में था हाँ ॻाल्हाइण। छो त असां माहौल त उहो ई आहे न। जी। हाँ माहौल त हिन खां मूंखे पुछिणो थो पए, न त मां त ॻाल्हाईंदुसि सिंधी में रुॻो। इन करे सिंधी ॿोलीअ खे उहे डपु कोन्हे, हुनखे जेको डपु आहे उहो इहो आहे त पुट असीं अची पहुता आहियूं मटीरियलिस्टिक वर्ल्ड में। हिकिड़ो क्वेश्चन, व्हाट इज़ द बेनिफिट ऑफ स्टडिंग सिंधी? सिंधी पढ़ण मां कहिड़ो फ़ाइदो? इन करे ॻाल्हि खपे त हाउ टू टच द इमोशनल वैल्यू इनसाइड दी पर्सन। त ॿोली तुंहिंजी माउ आहे, जीअं माउ मां फ़ाइदो हुजे या न हुजे, तीअं तोखे इहो सोचणो आहे त ॿोली सां तुंहिंजो वास्तो उन जो कोन्हे त उन मां कहिड़ो फ़ाइदो आहे। जेतोणीकि की बेसिकली भावना तोखे ख़बर आहे अलाए न त पंहिंजी मातृभाषा सिखण मां फिज़िकल फ़ाइदो आहे। छो त हाँ फिज़िकल फ़ाइदो आहे। फिज़िकल फ़ाइदो आहे त ब्रेन में जेके लैंग्वेज लर्निंग जूं जेके कैपेसिटी आहिनि से मदर टंग सां डेवलप थी वञनि थियूं। इन करे पोइ ॿी का बि लैंग्वेज सिखणु उहा वधीक आसान थी अचे। ऐं इन करे जेकर तूं नंढे हूंदे 5 लैंग्वेजियूं सिखी त फ़र्क़ु न पवंदो। उहो ई थियो न, मूंखे स्कूल में हिंदी मराठी कंपलसरी हुई, हुयो स्कूल इंग्लिश मीडियम, त इंग्लिश हिंदी मराठी ऐं घर में सिंधी सिखी हुयमि ऐं ख़बर बि न पई, नंढे हूंदे ई सभु थी वियो। बराबरि। ॿिनि लिपियुनि जे कारण जी खामखा झगड़ा थिया। असांजा ॿार सिंधी छॾे ॿियूं भाषा सिखिया, इंग्लिश हिंदी गुजराती सिखण लॻा। फ्रेंच, हाँ। वॾो धकु लॻो असांखे। पर दादा जेकियूं ॿियूं लैंग्वेजिस सिखिया ॿार, उनमें असांजी चॉइस न हुई, उहो उनमें असांजो मर्ज़ी न हुई। छाकाणि त अगरि तव्हां महाराष्ट्र में आहियो त मराठी कंपलसरी हुई स्कूल में, गुजरात में आहियो त गुजराती कंपलसरी हुई, त उनमें असांजी मर्ज़ी हुई न, असां भाषा छॾे करे न सिखिया आहियूं। पर जेकॾहिं तव्हां गुजराती सिखिया, ॿियो सिखिया, पंहिंजी ॿोली छॾे ॾींदा, केरु सेखारे? केरु सेखारे? असीं वेठा आहियूं, छाजे लाइ वेठा आहियूं? ये ट्रांसफॉर्मेशन है। वी आर फॉर दिस पर्पज, वी स्टार्टेड सिंधी बिगिनिंग। सॼे शहर खे सिंधी बनाए पहुचायो। ॿार आया स्कूल में सिंधी खोलीसीं ऐं असां चाहियो त पंहिंजी लिपि क़ाइमु रहे। असीं हुनखे अरबी सिंधी नथा चऊं, सिंधी चऊं था। अरबी सिंधी बेस आहे, उनमें असांजे पंहिंजो उचार ॿुचार असांजी लिपि आहे। असांजी लिपि सिंधी लिपि चऊं था, अरबी सिंधी न आहे। अरबी सिंधी बेस आहे। पर हाणे अलॻि अलॻि तजुर्बा आहिनि, अलॻि राय आहिनि, सॼी जाति भोगे रही आहे। असांजो गवर्नमेंट्स किथे इंट्रस्ट वरितो सिंधी लैंग्वेज लाइ? सेंट्रल गवर्नमेंट कान थी वठे। सेंट्रल गवर्नमेंट ऑर्डर कढियो भई माइनॉरिटी कमीशन इहो ध्यानु रखे। माइनॉरिटी कमीशन स्टेट ॿुधनि ई कोन थियो। असां माइनॉरिटी कमीशन हिते घुरायोसीं, सिंधी सफ़र करे आयो गुजरात गवर्नमेंट में। गुजरात गवर्नमेंट ॻाल्हाई, चई यू आर नॉट सपोज टू इम्पोज योर इंस्ट्रक्शन ऑन दिस वे। इहा असां गुजराती कंपलसरी कढी आहे, ॿियूं भाषाऊं कढे छॾियूं आहिनि। असां लड़ी लड़ी वरी कुझु त कयोसीं। जी अलॻि अलॻि अनुभव, अलॻि राय आहिनि जेको तव्हां सां पुछो, हर दृष्टि तां अॻियां रखूं था। जी जी दादा तव्हां कुझु चओ पिया? हा मां हिकिड़ी ॻाल्हि चवणु थो चाहियां, इमोशनली वी आर डिस्ट्रॉइंग अवर कम्युनिटी एंड लैंग्वेज। हा न कम्युनिटी। ओके। हा बिकॉज बेटा देयर इज नो थिंग except your existence which does not change. There is always equation. If you have to save your language, you can sacrifice your script. If you are going to save your culture, you can sacrifice your language. If you are securing your existence, you can sacrifice your culture, because your existence is the prime. Survival of the fittest, Charles Darwin. असां वटि मिसाल आहे न, पारसी हिते रहंदा आहिनि। कंहिं बि पारसीअ खां पुछो त तव्हांजी मदर टंग छा आहे, त हिकिड़ो ई जवाबु ईंदो, गुजराती। हुननि पर्शियन स्क्रिप्ट बि सेक्रीफाइस कई जेका असां वटि सिंधीअ में आहे।
हुननि पर्सन लैंग्वेज बि सेक्रीफाइस कई। कंहिं बि पारसीअ खे पर्सन कोन ईंदी आहे हिंदुस्तान में, छो त हुननि खे जीअरो रहणु पहिरियों शर्त हो। हे प्रोसिक्यूशन खां आया हुआ, उते ई क़त्ले आम थो थिए हिननि जो। कल्चर बि हिननि जो बाक़ी रुगो धार्मिक रीतियुनि रिवाजनि में वञी बचियो आहे। जंहिं वक़्तु उहो उन जो मृत्यु संस्कार कंदा आहिनि या शादी कंदा आहिनि, ॿाहिरि त ख़बर बि कोन पवंदी त हे पारसी आहे या नॉन पारसी आहे। हुननि बचायो, ओतिरो कल्चर जो हिसो आहे, पर पाण खे बचायो अथऊं। सॼी कम्यूनिटी जहिड़ी आहे। जे ईरान में हुजनि हा पहिरियों ताईं सभु जा सभु क़त्ले आम थी वञनि। असां इक्वेशन सम्झूं ई नथा। असां सम्झूं था त स्क्रिप्ट शायदि वॾी शइ आहे। छाजी वॾी शइ आहे? कमाल पाशा तुर्की जी स्क्रिप्ट बदिलाए रोमन करे छॾी, कहिड़ो प्रॉब्लम अची पियो? कहिड़ो प्रॉब्लम थींदो? असांखे आख़िर परेशानी कहिड़ी आहे? लैंग्वेज बचायो, का बि स्क्रिप्ट छॾे ॾियो। आडियो कल्चर ते पहुतायूं अची, वर्चुअल वर्ल्ड ते पहुतायूं अची, सिंधी ॻाल्हायो था, काफ़ी आहे न? कीअं था ॻाल्हायो? न छा में था लिखो, हिन में कहिड़ी इम्पोर्टेंस आहे? मुंहिंजो टई धीअर तमामु सुठी सिंधी ॻाल्हाईंदियूं आहिनि। हिकिड़ी अमेरिका में आहे, हिकिड़ी जापान में आहे, हिकिड़ी इंडिया में आहे, पर का बि लिखी पढ़ी कोन ॼाणंदी आहे सिंधीअ में। हींअर किताब देवनागरीअ में लिखियुमि उन्हनि खे मोकिलण लाइ। इन सां छा थो थिए? कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे? उहो मूंसां सिंधी ॻाल्हाईंदियूं आहिनि, माउ सां सिंधी ॻाल्हाईंदियूं आहिनि, ॿारनि सां सिंधी ॻाल्हाईंदियूं आहिनि। इक्वेशन बरक़रार रखणु खपनि। जे ॿोलीअ खे बचाइण लाइ स्क्रिप्ट सेक्रीफाइस करणी पवे त करे छॾिजे, ॿोली बचाइजे ऐं ॻाल्हाइण में उहा रहंदी। ऐं ॿोली त रहंदी ई रहंदी। असांजी सिंधी ॿोली केॾा वञणी आहे? छो त एतिरा घणा माण्हू आहिनि न जो उन जी ॿोलीअ जे वञण जो त उहो डपु आहे कोन न। पंजाबी लिपि असां वांगुरु हुई बिफोर पार्टीशन। हुननि गुरमुखी शुरू कई पंजाब में, पोइ हुननि हिते इंडिया ई पंजाब में गुरमुखी शुरू कई ऐं कंपलसरी करे छॾी सभिनी लाइ। पर जेके हायर स्टडी कनि था उनखे उहे पुराणा किताब जे अरबी लिपि में लिखियल आहिनि, उहे कंपलसरी आहिनि, न त उहो लिटरेचर केरु पढ़ंदो? किथां माण्हू खे ज्ञान मिलंदो? हुननि उहो तरीक़ो हिताब कयो आहे। त इहे अलॻि अलॻि ख़्याल आहिनि, अलॻि अलॻि सोच आहिनि। असीं इन मां गुज़री रहिया आहियूं। दादा, तव्हां पार्टीशन खां पोइ, तव्हां विरांगे खां पोइ, पार्टीशन खां पोइ 1947 खां पोइ तव्हां सिंध विया आहियो? हा, लॻभॻि 7-8 साल अॻु में असांजो मुंहिंजो आख़िरी रायो हो, आख़िरी ख़्यालु हो छल पंहिंजो सिंध ॾिसां। मुंहिंजी आख़िरी एम हुई, पर ॿियो कोशिशि कंदुसि ऐं वीज़ा न मिलंदी, ख़ासि करे कच्छ वारनि खे कान मिलंदी आहे, न को हुते ई माण्हुनि खे कच्छ में अचे वीज़ा मिलंदी आहे, छो बॉर्डर आहे। असांखे परमिशन न मिले। पोइ हिकिड़ो दोस्त आहे मोहन भारती, उहो अक्यूप्रेशर जो धंधो कंदो आहे। उन चयो मां तव्हांखे वठी, हुन अक्यूप्रेशर जे डॉक्टर जे करे उते इलाजु करण लाइ हलियो। मुंहिंजे लाइ वरितई, भई गॾिजी वियासीं, आज़मूदो वरितोसीं। उते मां असांजो स्वागत कयो। सिंधी सचपच जेके सिंधी आहिनि कि असांजो स्वागत कनि पिया, ख़ुशि आहिनि, चवनि पिया तव्हां बांग्लादेश खे आज़ादु करियो, असांखे कॾहिं आज़ादु कराईंदा। इहो हुन राय हुआ। पर हू चवंदा हर साल असांजो एक्सचेंज जे वीचार करियो, असीं तव्हां वटि अचूं त असांजो वीज़ा जी सहूलियत वठी ॾियो, पर सरकार जी तव्हांखे ख़बर आहे। पर किताब आणींदा आहियूं, हुतां मां किताब खणी आयुमि त बॉर्डर ते किताब लिखी चयो, इहा किताब तव्हां असांजे ख़िलाफ़ु लिखी आहे। भई हीअ किताब इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी उतां असां ॾिना आहिनि। मां हितां किताब खणी ॾियो, उते बॉर्डर ते मूंखे 4 कलाक वेहारे छॾियो, कोन ॾींदा किताब रखी वञो, पोइ असीं एक्शन कंदासीं। पोइ ॾेठि हायर ऑफिसर मां भई हीअ एजुकेशन आहे, हुते एजुकेशन हिनखे छो त सफ़र करणु चाहे। मां उते वियो आहियां, इहो अभ्यास कयो आहे, तव्हांजा किताब वठी एक्सचेंज ऑफ बुक्स, पर ॾाढी डिफिकल्ट पोइ। त तव्हां हिकु ई दफ़ो विया आहियो? हा, सिंध विरांगे खां पोइ थी आहियां। हिकु दफ़ो? घणा दफ़ा विया आहियो? मां हिकु दफ़ो वियो आहियां ऐं उहो उन टाइम ई फ्लड हुई 14 सो उते फ्लड हुई, वीज़ा थोरी ॿाहिरि निकिरी कोन सघिया, थी आयासीं। अनुभव बराबरि मिलिया। सिंधी असुल जेके सिंधी आहिनि से मुहाजिर खे गारियूं ॾींदा आहिनि,
जी चवंदा आहिनि असांखे हिननि खां आज़ादु कयो। उहो चयो अचो गॾिजी कोशिशि कयो, जी पर असां तव्हांखे वेपन कोन था ॾेई सघूं। असांजी जेका पॉलिसी आहे न तव्हां विड़ो बांग्लादेश जे वांगुरु, पोइ हलो गॾिजी अचो। प्रोटेस्ट कयो। हा, हीउ पॉलिटिकल सुवाल आहे। जी 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 दादा, तव्हां विरहाङे खां पोइ, पार्टीशन खां पोइ सिंध विया आहियो? पंहिंजा एक्सपीरियंसिस ॿुधायो, घणा दफ़ा विया आहियो? चङा ॾींहं सिंध वियो हुउसि। हिकु ॾींहुं असां 15 ॼणा राइटर्स, उन्हनि जी ग्रुप जेका आहे, सुरेश केसवाणी राज्यसभा जो मेंबर हो, उन परमिशन वरिती, उनखे इन्विटेशन हुई 2000 खां पोइ। हा 2000 खां पोइ। ओके। उन्हनि सां गॾु वियासीं ऐं सॼी सिंध घुमियासीं। माना मथां खां शुरू कयूं जेकबाबाद खां वठी, जेकबाबाद खां शिकारपुर, सखर, लालकाणो, दादू, सेवण, हैदराबाद, कराची, इहे सभु शहरनि में वियासीं ऐं सभिनी हंधनि ते असांजूं गॾिजाणियूं हुयूं जेके उतां जे सिंधियुनि रखियूं हुयूं। ऐं इहो सच आहे पुट, त के ॻाल्हियूं आहिनि जेके फिल्म में न विझिजे, उहे ई आहिनि। त सिंधी हिंदू जेके आया, उन्हनि जा उते मुस्लमाननि सां कार्डियल रिलेशन त हुआ, पर जेका इकोनॉमी हुई उहा सॼी हिननि जे हथ में हुई न, जेके हिते आया। ज़मींदार सभु ई हुआ, वापारी सभु ई हुआ, वॾियूं नौकरियूं सभु हिननि वटि हुयूं। तूं इमेजिन त कर त हिकिड़ो बि मैनुअल वर्क करण वारो सिंधी हिंदू कोन हो। हिकिड़ो बि को मोची सिंधी हिंदू कोन हो, हिकिड़ो बि को लोहार सिंधी हिंदू कोन हो। सभई मैनुअल वर्क उहे नान सिंधियुनि खां कराईंदा हुआ या मुस्लमाननि खां कराईंदा हुआ, या राजस्थान मां माण्हू ईंदा हुआ जेके कंदा हुआ। जेके हिते आया उहे या ज़मींदार हुआ, या वापारी हुआ, या वॾियुनि नौकरियुनि में हुआ। त इकोनॉमी सॼी हिननि जे हथ में हुई। सिंध जो मुस्लमान त उहो ई ग़रीब हो। रुगो उन खे रिलीजियसली नाता ॾाढा कार्डियल हुआ, पर जेके माण्हू हितां विया उहे रिलीजियसली त उन्हनि सां साॻिया हुआ, पर हिननि असांजूं जॻहियूं वञी भरियूं। माना ज़मींदार उहे हितां जेके विया उहे थी विया, दुकानदारी हिननि खणी वरिती, छो त यूपीअ जा दुकानदार विया। नौकरियूं सभु हिननि खे मिली वियूं। त सिंध जे मुस्लमाननि खे असांजे निकिरण सां मिलियो त कुझु कोन्हे। उन जे जाइ ते ई माण्हू वञी उते गॾु थिया जेके हुननि सां होस्टाइल हुआ, ऐं इन होस्टेलिटीअ जे करे उन्हनि जे मथां इलाही तमामु अत्याचार थिया। इवन 1 यूनिट करे सिंध जो एग्ज़िस्टेंस ई ख़तमु करे थी छॾियऊं। हे त हुननि हलचल हलाई तॾहिं पोइ वरी वापसि आयो। त साॻी तरह सां ॼण त हुननि जे लाइ इहो बहितरु हो त हिंदू हुजनि बनस्पति साॻिए धर्म वारा या रिलीजन वारा मुहाजिर हुजनि। इहो उन्हनि खे फ़र्क़ु हाणे ॾिसण में अचे थो। इन करे असां सां त पुट जॾहिं गॾिया न त रोअनि पिया। सची, बिल्कुलु सची। जे तूं विमीअ सां गॾिजे त विमी आहे ख़ुदाबाद जी, जेको दादूअ जे भरिसां आहे। उते ईअं ख़बर पइजी वई, ख़ुदाबाद जी हिकु नियाणी अचे थी, नियाणी माना छोकिरी, इज़त सां उनखे बस मां लाहे उतां जे ज़ालुनि जेको प्यारु ॾिनो, सॼो चुमियूं ॾिनियूं, सूखड़ियूं ॾिनियूं, हार पाता, जंहिंजो को हिसाबु कोन्हे। दादा, तव्हांजे अॼु जे पीढ़ीअ लाइ, अॼु जे पीढ़ीअ लाइ तव्हांखे छा मैसेज आहे? नई पीढ़ी लाइ हा,
नई पीढ़ी आई आहे त पंहिंजी कल्चर क़ाइमु रखनि, घर में सिंधी ॻाल्हाइनि ऐं नऊं अप्रोच अडॉप्ट कनि ऐं पढ़नि ऐं सिंधी बाबति ॻोल्हिनि, सिंधी कल्चर संभालनि, घर में वहिंवार सुठो कनि, प्लस आसे पासे में वॾी उमिरि वारा जेके जंहिंजी सेवा हाँ। कनि, जेका मिस आहे अॼुकल्ह जी वीचारा आश्रम वेठा आहिनि। जी मां उल्हासनगर में दयाल आश्रम वियुसि, मां बि वई हुयमि। फोकलोर कथा करण पोइ माइक जे ॿुधायो, अॼु ही को गीत ॿुधाए, चई असीं अकेली वेठा आहियूं, पुटु असांखे छॾे वञ, असांखे कुझु बि यादि कोन्हे। मां उते आश्रम में इंटरव्यू वठी आयुमि, खाधो हूंदो वरी पहुचंदा हुते, पर जेको पुछियुमि असांखे कॾहिं मौत ईंदो असांखे यादि, इहो न अखर चाहे थो उन्हनि खे ज़िंदह दिलि थियणु खपे, आख़िरी जीवन सवली ॻाल्हि। प्यार ॾियूं असां उन्हनि खे, शेवा कयूं। हिकिड़ो सोशल प्रॉब्लम आहे, सिंधियुनि जो प्रॉब्लम न आहे पुटु, जी हाँ इहो जनरेशन जो प्रॉब्लम आहे, सिंधियुनि जो प्रॉब्लम न आहे। एवरी पर्सन हैज़ दैट, छाकाणि त मोबलाइज़ेशन जेका वधी आहे न पुटु, जी ऐं मोबलाइज़ेशन वधण जे करे प्रोफेशनली हाणे तूं लंडन वञी पहुती आहीं, हाँ हा आहे न, हा। त जेकॾहिं कंहिंखे हाणे मुंहिंजी हिकिड़ी धीउ उहा अमेरिका में सेटल्ड थी आहे, ॿी धीउ जापान में सेटल थी आहे, मां ऐं मुंहिंजी ज़ाल ॿ ॼणा आहियूं, केरु संभालणु ईंदो? ऐं असीं उते वञी रही सघूं ई नथा, जापान में असीं छा रहंदासीं, कंहिंसां ॻाल्हायूं? अमेरिका में ही ॿई ज़ाल मुड़ुस निकिरी वञनि, असीं कंहिंसां ॻाल्हायूं? चवंदा आहिनि, असीं चवंदा असीं त ठीकु वेठा आहियूं। त पुटु इहो सोशल प्रॉब्लम आहे, जी ऐं इहो के सिंधियुनि जो प्रॉब्लम कोन्हे। जी सिंधी इन प्रॉब्लम खे डील कनि, हर का कम्यूनिटी खे करिणो आहे, सिंधियुनि खे बि करिणो आहे, पर इहो को सिंधियुनि जो पर्टिकुलर प्रॉब्लम कोन्हे। इहो अॼु जी जनरेशन जी जेका मोबिलिटी आहे ऐं चेंज ऑफ द सिचुएशन आहे, जी जिते मानी उते माग वारो जेको हिसाबु आहे, छा चओ? जिते मानी उते माग, माना जिते तोखे नौकिरी मिलंदी ओॾे हद वेंदा न। अकेलियूं छोकिरियूं वञी ॿियनि नौकिरी थियूं कनि, छाकाणि त प्रोग्रेस कीअं छॾनि? माइट बि चवंदा वञी पुटु इंजीनियर थी न, वॾी छोकिरी आहिनि, पर वञी अकेली रहिजांइ। कहिड़ी वॾी ॻाल्हि? हा, टाइम चेंज थी वियो न पुटु, हिन करे सिंधी कनि उहो बराबरि आहे, पर इहो सिंधियुनि जो प्रॉब्लम कोन्हे, ऐं कंहिं हद ताईं घटि प्रॉब्लम आहे हाँ बनस्बत हाँ। ॿियनि जे। जी हा, छो त सिंधी कम्यूनिटी अञा बेसिकली थोरी इंटरनेटेड कम्यूनिटी आहे। जेका कम्यूनिटी इंटरनेटेड हूंदी उन में प्रॉब्लम घटि ईंदा, पर अॼुकल्ह गॾियल कुटुंब त टुटी विया आहिनि न पुटु, हाणे कोन रहंदा न पुटु, त उहो टाइम ॿियो वॾो जॾहिं ॿुढनि जी संभाल बाक़ी बचियल घर जा भाती कनि। दादा हिन इंटरव्यू लाइ थैंक यू, वॾी महिरबानी, तव्हां मूंखे पंहिंजो वक़्तु ॾिनो। न असांखे ख़ुशी आहे, असीं ख़ुशि थिया आहियूं इंटरव्यू। थैंक यू दादा, महिरबानी। असां ते खिली आई, माफ़ कयो, तव्हां ते न खिली आहियां, तव्हां ते न खिली आहियां। असीं ॿई भले में रहंदा आहियूं, तूं जॾहिं अचे पक्का। थैंक यू दादा, थैंक यू दादा। ॾाढो मज़ो आयो दादा सतीश रोहिरा ऐं दादा प्रीतम वरियाणी सां ॻाल्हाए करे, असां ॾाढा ठाका बि हया। आई होप तव्हांखे इहो इंटरव्यू वणियो, आई होप तव्हांखे असांजी कचहरी वणी जिन टॉपिक्स ते असां ॻाल्हायो। दादा ॿिन्ही दादाउनि पंहिंजो इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी कीअं एस्टेब्लिश कयूं, छा छा प्रॉब्लम्स जे थ्रू गुज़रिया, उन्हनि खे कीअं टैकल कयूं, उहो सभु ॿुधायूं, पंहिंजा सिंध जो एक्सपीरियंस ॿुधायूं, पार्टीशन खां पोइ सिंध विया उन जो एक्सपीरियंस ॿुधायूं, पार्टीशन खां अॻु जो सिंध जो एक्सपीरियंस ॿुधायूं। ॾाढो मज़ो आयो। आई होप तव्हांखे बि इहो वीडियो वणियो। प्लीज़ कॉमेंट्स में ॿुधायो तव्हांजो फीडबैक। अगरि वीडियो वणेव त हिन वीडियो खे प्लीज़ लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, नोटिफिकेशन बेल बि वॼाइजो, एंड जेसि ताईं असां ॿिए वीडियो में मिलूं, गुड बाय।